शिया उलमा काउंसिल तालके सुबुदेरो जे सदर जवार मुरीद हुसैन लाड़क जी सदारत हेठ थियल अहम मीटिंग में मुख्तलिफ अहम मौज़ूअनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। मीटिंग जो बुनियादी मकसद शोदाए सेवण शरीफ जी वरसी में शिरकत करण ऐं सूबाई सदर डॉक्टर सैयद असद इकबाल ज़ैदी जी खरपुर आमद जे इस्तक़बाल लाइ रिथाबंदी करण हो। गॾिजाणी जो आगाज़ तलावत कुरान पाक सां कयो वियो, जंहिंखां पोइ जनरल सेक्रेटरी आसिफ अली मीटिंग जी कार्रवाई हलाई। इजलास में ख़ुसूसी तौर ते मौलाना इम्तियाज अली नदफी शिरकत कई, जॾहिं त तालके जे सभिनी यूनिटनि जा सदर ऐं जनरल सेक्रेटरियूं पिणु मौजूद हुआ, जिन में पीरबख्श लाड़क वसीम अब्बास दराज़ी, बाबर अली मंगी, जवार महबूब अली सेतो, जवार गुलाम अली मल्हा, अली असगर गद्दीरी, मोहम्मद रजा सेतो, अब्दुल लतीफ ऐं राज अली सोलंगी शामिल हुआ। गॾिजाणी में वरसी जी तकरीब में वध खां वधि शिरकत खे यकीनी बणाइण ऐं सूबाई सदर जे इस्तक़बाल खे शानदार बणाइण लाइ मुख़्तलिफ़ फ़ैसिलनि ते ग़ौर कयो वियो। इजलास में सहकार ऐं यकजहती जे जज़्बे खे हथी ॾियण लाइ बि मुख़्तलिफ़ तजवीज़ूं पेश कयूं वयूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची